मेहरान टाउन आहे जितां सिंध नेशनल पार्टी जी तारीख़ी रैली जेका आहे हितां कढी पई वञे। हीअ रैली जेका आहे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि खां थींदे कराची प्रेस क्लब पहुचंदी। सिंध नेशनल पार्टी जो आवाज़ सॼी दुनिया ताईं न पुॼी सघी आहे जेकॾहिं सिंध टीवी नेटवर्क ऐं ॿियूं सिंध दोस्त धुरियूं असां सां ॿांह ॿेली न थियनि हा, असां सां गॾिजनि न। ही ख़ुशियुनि जी ॾींहं ईअं बि मल्हायूं वञनि जीअं कोई ईद जो ॾिहाड़ो हुजे, जीअं कोई हिकिड़ो त्योहार हुजे। उन तरीक़े सां तव्हां ॾिठो आहे त हीअ हज़ारनि माण्हुनि जो जेको तादादु आहे हीअ सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे लाइ निकिता आहिनि। ऐं असां जस पेश कयूं था सिंध टीवी न्यूज़ खे ऐं सिंध टीवी न्यूज़ जे सथ खे जिन असांखे उजागर कयो आहे, असांजी सकाफ़त खे उजागर कयो आहे। अॼु न रुगो सिंध पर दुनिया जे कुंड कच्छ में सिंधी माण्हुनि जो ॾिहाड़ो आहे ऐं सॼी सिंध जी सकाफ़त जेको आहे सॼी दुनिया में फैलिजी चुकी आहे। जीअं सिंध नेशनल पार्टी जे सरबराह अमीर बमरे ऐं अॻवाननि जा वीचार ॿुधा। संदन चवणु हो त हीअ हिकिड़ी क़ौमी ईद जहिड़ी जो समा आहे जॾहिं त अॼोको ही तारीख़ी जेका रैली आहे उहा सिंध टीवी नेटवर्क सां गॾिजी करे कराची प्रेस क्लब बदीअ तौर उते पहुचंदा। जी।